ब्रेकिंग न्यूज़ आया मां सां शेयर कर रही फरीदाबाद मां जिथे गोठ खुदाबख्श ख़ासखेली मां अगवा थियल ख़ासखेली बिरादरी जूं 2 औरतूं ऐं ॿारड़ो बाज़ियाब थी वियो आहे। फरीदाबाद थाणे जी हद मां अगवा थियलनि खे पुलिस 3 महीननि खां पोइ बाज़ियाब कराए वरितो। पसंदि जे पढ़ण लाइ घरां निकितल ज़ाहिदा सोढर जे पलान में 2 औरतुनि ऐं ॿार खे अगवा कयो वियो हुयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। फरीदाबाद वेझो ॻोठ खुदाबख्श ख़ासखेली मां अगवा थियल ख़ासखेली बिरादरी जूं 2 औरतूं ऐं ॿारड़ो बाज़ियाब थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे फरीदाबाद में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंठार ख़ासखेली। जी मंठार, छा तफ़सील आहिनि, आगाह कयो। जी, फरीदाबाद थाने जी हद गोठ खुदाबख्श ख़ासखेली मां अगवा थी वियल ख़ासखेली बिरादरी जूं 2 औरतूं ऐं 1 मासूम ॿार 3 महीननि खां पोइ पुलिस बाज़ियाब कराए वरिता आहिनि। पसंदि जे पढ़ण लाइ घरां निकितल ॻोठ शेरोली प्रवासी नारी ज़ाहिदा सोढर जे पलांत में अगवा कयल बिल्किस ज़ाल सत्तार ख़ासखेली ऐं वज़ीरा ज़ाल मंसूर ख़ासखेली खे पुलिस बाज़ियाब करायो आहे। SHO फरीदाबाद मूजिब अगवा ॼाणल औरतूं मेड़ फरीदाबाद रोड सां रक्षा में ॻोठ वापसि अची रही हुयूं त बचल शाख वटि रक्षा खे रोकियोसीं। चेकिंग खां पोइ 2 अगवा ॼाणल औरतूं जेको से हथ करे वरितियूं आहिनि। जी मंठार अपडेट करण लाइ।